आवाज मत होते नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन दुरूद शरीफ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैनि वल फ़रीक़ैन मिन उरबि व मिन अजमी वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवाल मुक़्तहिमी कि मेरे आका से वफा तूने तो हम तेरे हैं कि मेरे आका से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम तेरे अगर जन्नत में जाने का हो इरादा तमामी का गले में तो डालो मेरे आका की गुलामी का अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता अल्लाह वाले हैं मुर्शिद कामिल अकमल जो हैं अल्लाह से मिला देते हैं। सुभान अल्लाह। तंजीम इस्लाहुल फुकरा हुसैनिया नक्शबंदिया मेहर जे ज़ेरे एहतिमाम अज़ीम शान फ़कीदुल मिसाल जलसा हुर्मत रसूल यो भी चवंदम त जलसा अज़मत मुस्तफ़ा व शान अहल बैत जे इनकाते मां तमाम मेहर वारन के दिल जी गहराइन सां मुबारक ऐं ख़ुसूसन मौली साहब अली हसन हुसैनी के भी दिल जी गहराइन सां मुबारक थो रहियां सालन खां वठी बज़ाहिरन मुर्शिदन करीमन जे पर्दे में अचण खां बाद त मौली साहब जन जी कोशिश हुई त मेहड़ में हिकिड़ो अज़ीम शान फ़कीदुल मिसाल
इज्तिमा जो इनकाद कियो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह त वो हिन वक्त मेहर जी सरजमीन ते जारी ऐं सारी आहे त अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह त महफिल में खामोशी भी तमाम घणी आ खामोशन जा किस्म हुंदा एक खामोशी हुंदी आ मायूसी वारी परेशानी वारी एक उहा खामोशी हुंदी आ त दिल में खामोशी हुंदी आ दिल में सुकून कल्ब हुंदो आ दिल में राहत हुंदी आ त जण ज़ाहिरन त असां मेहर जी सरजमीन मेहर जे ईदगाह में वेठा हूं पर अहले मोहब्बत वारो त अकीद के मजबूत रखो मुझो त मजबूत अकीदो आ त बज़ाहिरन त हजरत किबला बाबा साईं स्टेज मुबारक ते जलवा अफरोजन पर खुदा जो कसम आ मुर्शिद करीमन जो जलवो भी नजर अची रहो आहे छो जो अहले मोहब्बत वारन जी महफिल आ अहले मोहब्बत वारन जो इज्तिमा वा अहले जिक्र वारन जो इज्तिमा वा मोहम्मद अरबी वारन जो इज्तिमा वा मुर्शिदन करीमन जो फैज़ तमाम घणो वसी आ स्टेज वारन ते नजर पई थी त स्टेज वारन मा मुझे मुर्शिद करीम कंबर वारन जो नूर नजर थो सुभान सुभान सोहणियों दस्तारियों सोहना चेहरा सोहणियों सुहारियों मोहम्मदी रंग में रंगियल अजो नौजवान कुराड़ा नंढा वड्डा स्टेज ते वेठल आहिनि ऐं पिंडाल में वेठल त पक जान त मुर्शिद करीम जी नज़र कंबर शरीफ का पहुंची रही असां तव्हां जो इहो अकीदो आ असां अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारा मुर्शिद कामिल अकमल वारा जने कहीं भी महफिल मिलाद जो या कहीं जलसे जो इनकाद कंदाऊं त असां जो अकीदो हुंदो आ त मजबूत अकीदो हुंदो आ त असां त महफिल मिलाद जो इनकाद क्यों था पर सरकार मदीना शहनशाह मदीना लजपाल नबी पंजा कुर्ब जा कदम जरूर खड़ी तशरीफ फरमा थींदा जड़ी तरह को आशिक तो फरमाए ना यकीनन आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं यकीनन आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं मेरे घर में भी हो जाए चरागाह या रसूल अल्लाह त अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद करीम कंबर वारे जा गुलाम त हिनन जे घरन में त हिनन जे मस्जिदन में हिनन जे जलसन में असां तव्हां जे जलसन में असां तव्हां जे इज्तिमान में दिलबर नबी नहीं दा त काजे इज्तिमा में ईंदा त पक जान त गुंबद खदरा मा असां तव्हां जे दिलबर नबी जी नजर हिक गुलाम ते पहुंची रही त हाणे उन सब खे याद कयो त एड़ो त पचायो जो अजो असा जो आवाज रूहानी तौर ए जेके लाउड स्पीकरन इनन जरिए न त रूहानी तौर पूरे मेहड़ में पहुंचे त हाने उन सबक के पचायो जेको सबक असा तवा के पंजे कामिल अकमल मुर्शिदन कईमन सिखारियो जेको सबक असा तवा के पंजे कामिल अकमल मुर्शिदन दिनो वो केड़ो सबक बाबा से बुलंद जिक्र करे चओ अल्लाह हथन के परचम बनायो अल्लाह 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 सब तारीफों अल्लाह ताला जला आन जेको खालिक हो मालिक है अल्लाह ही माबूद है अल्लाह ही मकसूद है अल्लाह वहदहु ला शरीक अल्लाह ताला सा को भी शरीक ना
असां अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारन कामिल अकमल मुर्शिद वारन जो अकीदो अल्लाह बाबा से बुलंद जो अल्लाह जो वहदहु बाबा से बुलंद जो अल्लाह वहदहु ला शरीका है जो अल्लाह ही माबूदा है अल्लाह ही मक़सूदा है अल्लाह ताला जी कुदरत ताकत बेमिसल बेमिसाल है। घणा चवंदा आहिनि त अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारन जंहिंजा मुर्शिद कामिल अकमल उन्हनि में शिरका दिल जा अंधा अकुल जा अंधा तो में अल्लाह तबारक व तआला उहे अखियूं न ॾिनियूं जो अहले ज़िक्र वारन कामिल अकमल मुर्शिद वारन खे तूं सुञाणे सघे समझी सघे त दिल जा अंधा याद रख जंहिं दिल ते जंहिं सीने ते जंहिं दिल ते कंहिं कामिल अकमल मुर्शिद करीम जी आंगुर लॻल हूंदी आहे त न उन दिल में शिरक हूंदो आहे न उन दिल में बिदअत हूंदी आहे। अगर शिरक बिदअत हूंदियूं बि आहिनि जॾहिं कामिल अकमल मुर्शिद करीम जी नूरानी उंगली मुबारक रखंदो आहे उंगली मुबारक रखण शिरक ऐं बिदअत ख़त्म थी वेंदियूं आहिनि उन दिल में हक़ अल्लाह जी सच्ची तौहीद पैदा थी वेंदी। कामिल अकमल सच्चो मुर्शिद कामिल अकमल त असां तव्हां उहे कामिल अकमल मुर्शिद करीमन जन सबन न हज़ारन न लखन न करोड़न मुर्दा दिलन खे अगर हिन दजाली दौर में जिंदा करे ॾेखारियो मुर्शिद करीम कमर वारी जिंदा करे ॾेखारियो ये नाहे हिकड़ा पीर हजरात अहरा जेके शहरन में वनी अवामुन नास के फैज़ दी और मुर्शिद करीम कमर वारे में अल्लाह तबारक व तआला वो खूबी रखी वो शान अता फरमायो बज़ाहिर मुर्शिद करीम कमर वारा हयात हुदा उन शहर में तशरीफ फरमान नथीदा हुआ बज़ाहिर कमर शरीफ में हुदा पर आसान जो जने उन शहरन में वञण थींदो हो ये महसूस थींदो त मुर्शिद करीम हिन शहर में अची चुका है त हाणे भी त जाॾे वञूं था ईअं महसूस थो थिए त ॼण मुर्शिदन करीमन जा नूरानी कदम मुबारक हिन शहर में लॻा मुर्शिद करीम जा नूरानी कदम मुबारक हिन ॻोठ में लॻा इहो अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जो शान इहा आहे अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी निशानी जंहिंजे सरकार फरमान था अल्लाह जो कामिल अकमल वली हुआ है इज़ा ज़ुकिर अल्लाह सरकार फरमान था अल्लाह जो कामिल अकमल वली हुआ है जंहिंजे नूरानी चेहरे अनवर ते नजर पवण सां खुद दिल ज़बान में आवाज निकरे आवाज जारी है अल्लाह जो कामिल अकमल वली है या खूबी अगर न दजाली दौर में अल्लाह तबारक व तआला रखिया है मुर्शिद करीम कब्र वाले में रखिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह छोजो मां बे कंहिंजी ज़मानत नथो ॾेई सघां मां ज़मानत ॾींदम त ख़ुदा जो कसम पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीम कमर वारे जी ज़मानत दी मां छा ज़मानत ॾियां पर ख़ुदा जो कसम मुर्शिद करीम कमर वारे जी शान जी शायद ॾींदा त फ़रिश्ता बि ॾींदा आहे नहीं अल्हम्दुलिल्लाह ए हुसैनियो असां खुशकिस्मत आहियूं जो हिन दजाली दौर में हिन यजीदी दौर में असां तव्हां खे अहिड़ो कामिल अकमल मुर्शिद मिलियो आहे बाबा चवंदा आहिनि फिलाणे हाकिम जी फिलाणे वज़ीर आज़म जी हुकूमत मां चवंदो आहे त उन जी हुकूमत अॼु आहे सुभाणे न हूंदी पर अल्लाह जा कामिल अकमल वली हुए आहिनि पीराने पीर दस्तगीर दाता लाहौरी पीर मेहर अली साईं लाल शहबाज कलंदर अब्दुल्ला शाह गाजी पीर मिठा साईं मुर्शिद करीम कमर वारा जेके मोहम्मद अरबी जे नजर निगाहुन जा नवाज़िलन उन्हनि जी हुकूमत अॼु बि आहे सुभाणे बि हूंदी त कब्र में बि हूंदी कब्र जे निकिरण वक़्त बि मुर्शिद कामिल अकमल जी
हुकूमत होंदी त महशर जे मैदान में भी मुर्शिद कामिल कामिल जी हुकूमत होंदी। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारा हैदरी। मुर्शिद हुसैन हिन वक्त अल्हम्दुलिल्लाह अवाम तमाम घणो पर जज्बो घटा त हाणे सबक के जिक्र वारी ज़रब के एड़ो त हणो छो जो असा सादा हूं मुर्शिदन करीमन जा गुलाम असा के हथियारन जी खबर ना है असा के हथियार मुर्शिद करीमन एड़ो अता फरमायो आ फरमाइंदा त जने शैतान तवा जे सामो अचे जने शैतान जो हमलो थे तमा के एड़ो हथियार थोड़ा तीर थोड़ा तलवार थोड़ा कलेशन थोड़ा बंदूक थोड़ा शैतान अमाते हमलो करना चाहे तवा जिक्र अल्लाह जिक्र वारी ज़रब हणो अल्लाह अल्लाह कदौ त शैतान भजी बाबा दे बोलन चो अल्लाह 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 अल्लाह। मुर्शिद करीम फरमाइंदा जने शैतान तवा जे सामो अचे त जिक्र जी ज़रब हणो अल्लाह अल्लाह कयो त शैतान भजी विंदो पर इहो भी सेखारियो थव त जने गुस्ताख रसूल अवा जे सामो अचे जने दिलबर नबी जो लजपाल नबी जो मदीने वाले साईं जो गुस्ताख अवा जे सामो अचे तवा छा कयो तीर तलवार न खणो कलेशन बंदूक न खणो तवा जो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह सलातो वस्सलाम अलैका या सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह जमदौ गुस्सा के रसूल भजी पर हुसैनी ओ असा के चवण जी जरूरत ना है पर खुदा जो कसम आ जाए असा जो बाजार मा शहर मा गलियां मा गुजर तो थे तेरे हुनन गुस्ताखन हुनन मुल्लन बियो नंबर मुल्लन जी जरे नजर हुसैनी फकीरन से पड़े थी चवण था बाबा हाने असा के बियो रस्तो वठण घुरजे अचे वतो मुर्शिद करीम कंबर वाले जो गुलाम अचे वतो अजा यो असा तवा जो कमाल ना है यो कमाल है त मुझे मुर्शिद करीम कंबर वाले जो कमाल है बेशक हर कहीं अल्लाह तबारक व तआला पंजा पीर बख्शे पर अदा हुसैनी परे का पधरा परे का निर्वार त हुसैनी फकीर ते जने नजर पवंदी आ मौजू ती हला जने हुसैनी फकीर ते नजर पवंदी आ त हुसैनी फकीर खे सुहणे करीम मुर्शिद कंबर वारे एड़ो त रंग में रंगे छड़ियो आ हुसैनी जमात में के एड़ा भी है जन्म मुहम्मदी रंग भी है जन्म सिद्दीकी रंग भी है जन्म फारूकी रंग भी है जन्म उस्मानी रंग भी है जन्म हैदरी रंग भी है जन्म हसनी रंग भी है जन्म हुसैनी रंग भी है सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर मुर्शिद हुसैन। अल्हम्दुलिल्लाह है ना महफिल में है ना इज्तिमा में हजार आशिक मौजूद हैं जुसो तदसो कहमा सिद्दीक वारो रंग सिद्दीक सचो गुलाम कहमा फारूक वारो रंग नजर ईंदे कहमा उस्मान वारो रंग नजर ईंदे कहमा मौला अली मुश्किल कुशा वारो रंग नजर ईंदे त कहमा इमाम हसन वारो रंग नजर ईंदे त कहमा इमाम हुसैन अली मकाम वारो रंग नजर ईंदे त हो अंधो मुल्लो चवंदो त सैयद छातो जाए सैयद शिरक तो करे अरे अंधा शिरक मा नथो कया इनन गुलाम मोहम्मद अरबी जे गुलाम मोहम्मद अरबी जो रंग नजर कह जो रंग नजर सुभान अल्लाह। मोहम्मद अरबी जे गुलाम सिद्दीक जो रंग फारूक जो रंग उस्मान जो रंग मौला अली जो रंग इमाम हसन इमाम हुसैन जो रंग नजर नहीं दो कह जो रंग नजर दो ये को कायद लीडर हुआ दुनिया जो कायद हुआ उन जा शारदा उन जा चेला चाहिदा मुझे कायद जो रंग मुमा नजर
नजर अचे पर याद रखो हो कायदो अज आहे सुभाणे न हूंदो जेको मोहम्मद अरबी जे नजर जो नवाज़ियल कायदो जन माण्हुनि खे पैसनि सां ख़रीद नाहे कयो जन पंहिंजी निगाह नजर सां गुनाहगारनि खे ख़रीद कयो आहे उन्हनि मां मोहम्मद अरबी जो रंग नजर न ईंदो त कजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह हिन वक्त सभिनी मां मोहम्मद अरबी जो रंग नजर अची रहियो आहे मोहम्मद अरबी जी खुशबू अची रही है बेशुमार दुरूद सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा अल्लाह ताला पांचे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के ही भी असां जो अकीदो आहे अल्लाह जी तौहीद भी असां में आहे त दिलबर नबी जो इश्क मोहब्बत भी असां सुनन या रसूल अल्लाह चवण वारन बेशुमार दुरूद सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा त अल्लाह ताला पांचे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज्जत अज़मत बयन बुरहान कमालात मौजज़ात अता फरमाए वदे शान सां वदी अज़मत सां इन दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो आहे असा अहले सुन्नत जमात जो ही अकीदो आ तो दिलबर नबी के अल्लाह तबारक व तआला एतरो त शान एतरो त अज़मत एतरा त कमालात अता फरमाया है जो असा तवा जा दिलबर लजबाल मदीने वारा अरशद आहन असा उन जा गुलाम फरशद तो उन्हनि जो एतिरो शान जेतिरो अर्श ऐं फर्श में फ़र्क़ आहे दिलबर नबी अर्श ते आहिनि असां उन्हनि जा ग़ुलाम उन्हनि जे क़दमनि में फर्श ते तो शार्ज कम तो बेशुमार दुरूद सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा तो असां सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा कामिल अकमल मुर्शिद वारा पंहिंजे लजपाल नबी ते गणे दुरूद नाहियूं पढ़ंदा गणे दुरूद नाहियूं पढ़ंदा छो जो असां सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा कामिल अकमल मुर्शिद वारा पंहिंजे दिलबर नबी एतिरी त मोहब्बत कंदाऊं बेइंतिहा एतिरी त मोहब्बत कंदाऊं जॾहिं दिलबर नबी जे सदके अल्लाह तबारक व तआला असां सुन्नन या रसूल अल्लाह चवण वारनि खे गणे नाहे ॾिनो त पोइ पंहिंजे दिलबर नबी ते गणे दुरूद सलाम नाहियूं पढ़ंदा असां सुन्नी मुर्शिद कामिल अकमल वारा सुमदाऊं बिकनाऊं अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल उथनाऊं बिकनाऊं अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह तो घुमनाऊं तो ज़बान ते दुरूद हूंदो बाजार में हूंदाऊं तो ज़बान में दुरूद हूंदो शहर में हूंदाऊं तो ज़बान में दुरूद हूंदो मस्जिद में हूंदाऊं तो ज़बान में दुरूद हूंदो मिंबर ते हूंदाऊं तो ज़बान में दुरूद हूंदो अज़ान का पहिरियां भी दुरूद अज़ान का बाद में भी दुरूद दुआ का पहिरियां भी दुरूद दुआ का बाद में भी दुरूद दुनिया जे कहिड़े भी कोने में हूंदा असां सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा कामिल अकमल मुर्शिद वारा ज़बान में दुरूद हूंदो असां जो ही मज़बूत अकीदो जंहिंजी ज़बान में हर वक्त दुरूद सलाम आखिरी टाइम में भी अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह ज़बान में कलमा हूंदो दिल ऐं ज़बान में दुरूद जारी थींदो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह जॾहिं हिन दुनिया खे छॾींदासीं दुरूद पढ़ी पोइ छॾींदासीं जॾहिं दुरूद पढ़ी छॾींदासीं इहो आशिक जे लाइ मोमिन जे लाइ मुर्शिद कामिल अकमल वारे जे लाइ इहो मौत नाहे पंहिंजे महबूब करीम सां मुलाक़ात गंदा कीड़ा हिड़ा जेके अल्लाह जी तौहीद जी दावा कन था
शरीयत सुन्नत जी दावा था कन था पर उन्हनि जी दिलनि में दिलबर नबी सां अहिड़ो बुग़्ज़ा उहे अहिड़ा गुस्सा जेके दिलबर नबी जे शान अज़मत मौजज़नि जा के इनकारी के मुख्तार कुल जा इनकारी के इल्म गैब जा इनकारी के हाज़िर नाज़िर जा इनकारी के अहल बैत जे शान जा इनकारी के सहाबा जे शान जा इनकारी के औलिया कामिलीन सादिकीन अल्लाह जे कामिल अकमल वलियन जे शान जा इनकारी पर अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद करीम कंबर वाले जा गुलाम दिलबर नबी सां भी सच्ची मोहब्बत रखन था दिलबर नबी जे बचन सां भी सच्ची मोहब्बत रखन था दिलबर नबी जे साहबन सां भी सच्ची मोहब्बत रखन था दिलबर नबी जे उम्मत जे कामिल अकमल वलियन सां भी सच्ची मोहब्बत रखन था। सुभान अल्लाह। ओ जो असां हिकड़ा अहिड़ा आहिनि जेके असां हुसैनी जमात ते इल्ज़ाम हणन था पहिरियां हुननि जो इल्ज़ाम हुयो त बाबा हुसैनी जमात में नारे तहक़ीक़ आहे न त नारे तहक़ीक़ हुसैनी जमात नारे तहक़ीक़ न हणंदा अरे अंधा अकुल जा अंधा दिल जा अंधा अगर तोखे सिद्दीक़ जी सदाक़त फारूक जी अदालत उस्मान जी सखावत मौला अली जी शुजाअत इन्हनि चार यारनि जी अगर सीरत तोखे ॾिसणी आहे त हुसैनी जमात जी त हिकड़ा अहिड़ा आहिनि जेके चवन था हुसैनी जमात वारा पीरान पीर दस्तगीर महबूब सुभानी कुतुब रब्बानी अब्दुल कादिर जीलानी जे शान के नथा मञनि अंधा कन खोले बुध असां जो सिलसिलो नक्शबंदी सिलसिलो जेतिरियूं असां पीरान पीर दस्तगीर जी यारी शरीफ जो इनकाद असां नक्शबंदी हुसैनी मुर्शिद करीम कंबर वाले जा गुलाम यारी जो इनकाद कंदा शायद एतिरो तू न करे सघंदो हूंदे त यादि रखो इल्ज़ाम हणण वारा त सिलसिलो असांजो नक्शबंदी आहे उहो सिलसिलो आहे हिन सिलसिले ते सिलसिले जा इमाम अबू बकर सिद्दीक़ आहिनि वो सिलसिलो हिन सिलसिले ते दिलबर नबी जो फैज़ आहे हिन सिलसिले ते अबू बकर जी नज़रत आहे पर हिन सिलसिले ते हेॾो अबू बकर सिद्दीक़ जी नज़र आहे वरी हेॾो ॾिसूं था मुर्शिद करीम आले रसूल औलाद अली हेॾो मौला अली मुश्किल कुशा जी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन जेतिरो तू इल्ज़ाम हणण वारा जेतिरो तू यारी वारे जे नाले जे माण्हुनि को पटींदो खाईंदो त अल्हम्दुलिल्लाह असां नक्शबंदनि खे मुर्शिद करीम कंबर वारे जे गुलामनि खे अल्लाह तबारक व तआला एतिरी ताक़त ॾिनी आहे जो असां नक्शबंदी एतिरो यारी वारे जे नाले जे माण्हुनि खे खाराईंदा प्यारींदा आहे न तम मसलक मजहब गंदो न हूंदो आहे किरदार गंदो हूंदो चारई सिलसिला सच्चा चारई सिलसिला सच्चा से दिल सां ॻाल्हि कयां त चारई सिलसिला सच्चा चिश्ती सिलसिलो सच्चो सोरवर्दी सिलसिलो सच्चो कादरी सिलसिलो सच्चो नक्शबंदी सिलसिलो सच्चो जंहिंजो कामिल अकमल मुर्शिद आहे उहो सच्चो आहे उन जी जमात सच्ची आहे अल्हम्दुलिल्लाह असां जो नक्शबंदी सिलसिलो असां जा उहे कामिल अकमल मुर्शिद आहिनि जेके भी मुर्शिद करीम जी बारगाह में ईंदा दरबार ते ईंदा पहचान अगर पराया ईंदा त उहे भी झोलियूं भरे पोइ मोटंदा
सैयद माना सखी, सैयद जी घणी माना। जब इमाम हुसैन आली मकाम ते नजर पई थी जने करबला वारन सैयदन आले रसूल औलाद अली दिलबर नबी जे बचन ते नजर पई थी वो चवणो पवंदो त सैयद सरदार सैयद माना सखी, सैयद माना शुजाअत वारो, सैयद माना बहादुर, सैयद माना मुर्दबार, सैयद माना पराए के पंहिंजो करण वारो, सैयद माना दुश्मन के भाकड़ पाण वारो। ये सब खूबियों अगर अल्लाह तबारक व तआला अगर हिन दौर में इमाम हुसैन आली मकाम वारी खूबियों, मौला अली मुश्किल कुशा वारी खूबियों, दिलबर नबी वारी खूबियों, पंहिंजे नाने नबी जे नक्शे कदम से हलंदे मुर्शिद करीमन दुनिया वारन खे ही पैगाम ॾिनो उहा दुनिया वारन खे सदाकत ॾेखारियो, पंहिंजे नाने नबी उहा दुनिया वारन खे ॾेखारियो, नाने नबी जी उहा सखावत ॾेखारियो, पंहिंजे नाने नबी जी उहा शुजाअत ॾेखारियो, पंहिंजे नाने नबी जी दुनिया वारन ॾिठो। अगर मोहम्मद अरबी जो नूर ॾिसणो आहे, मोहम्मद अरबी जो नूर ॾिसणो आहे त मुर्शिद करीम कब्र वारे खे आहे नहीं तो जेड़ी तरह आला हजरत जो अकीदो त आला हजरत फरमाए या रसूल अल्लाह तमा त नूर आहे, या रसूल अल्लाह अमा त नूरुन अला नूर आहे, या रसूल अल्लाह आला हजरत जो अकीदो मुल्लू बुध ए अहल बेसा बुग़्ज़ रखण वारा बुध आला हजरत जो ही अकीदो या रसूल अल्लाह अमा त नूर आहे, वाला अली त नूर आहे, अमा खातून जन्नत नूर आहे, हसनैन करीमैन नूर आहे। आला हजरत फरमाए सरकार जी बारगाह में अर्ज तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेरी नस्ल पाक में है बच्चा नूर का तू है ऐने नूर, या रसूल अल्लाह तेरा सब घराना नूर का। आला हजरत जो ही अकीदो बाबा से बोलन गौसुल ज़मान इमाम अहले सुन्नत अजकल मां बे के इमाम अहले सुन्नत नथो समझो तो सही माना में अगर इमाम अहले सुन्नत वारो हक अदा करे ॾेखारियो मुर्शिद करीम कमर वारी हक अदा करे तो सरकार फरमान था तो औलिया अल्लाह के अल्लाह जे कामिल अकमल वलियन के मुर्दा न चओ। सरकार फरमान था अल्लाह जा कामिल अकमल वलिय मुझे उम्मत जा कामिल अकमल वलिय पंहिंजी मज़ारुन में जिंदा अल्लाह जा कामिल अकमल वली पंहिंजी मज़ारुन में बाबा दे बोलन जो अल्लाह जा कामिल अकमल वली पंहिंजी मज़ारुन में जिंदा है, दाता लाहौरी पंहिंजी मज़ार में जिंदा है, अब्दुल्ला शाह गाजी पंहिंजी मज़ार में जिंदा है, पीरान पीर दस्तगीर पंहिंजी मज़ार में जिंदा है, पीर मिठा साईं पंहिंजी मज़ार में जिंदा है, मुर्शिद करीम कमर वारा पंहिंजी मज़ार अनवर में जिंदा है। तेरे अल्लाह जो कामिल अकमल वली मुर्शिद करीम कमर वारो पंहिंजी मज़ार में जिंदा आहे त जिंदा जेको हूंदो आहे त उहो पंहिंजे ग़ुलामनि खे ॾिसंदो बि आहे त पंहिंजे ग़ुलामनि जा अल्लाह जे अता सां आवाज़ ॿुधंदो बि आहे त पंहिंजी ग़ुलामनि जूं झोलियूं अल्लाह जे अता सां भरीदो बि। फरमान था एक घर का अल्लाह जा कामिल अकमल वली पर्दे में अचण खां बाद एक घर खां बे घर जे तरफ मुंतकिल थींदा, एक घर खां बे घर जे तरफ मुंतकिल थींदा उहे अल्लाह जा कामिल अकमल वली जी जंजे मथा मां अल्लाह जा इनाम आहिनि त अल्लाह ताला फरमाए थो जेके अल्लाह जे इनामनि जा मालिक आहिनि उहे सच्ची ताबेदारी करण वारा उहे सच्ची ताबेदारी करण वारा नबियनि सां गॾु हूंदा, उहे सच्ची ताबेदारी करण वारा सिद्दीक़नि सां गॾु हूंदा, उहे सच्ची ताबेदारी करण वारा शहीदनि सां गॾु हूंदा, उहे सच्ची ताबेदारी करण वारा
त अल्लाह जे नेक बानन अल्लाह जे साले बानन पंजे कामिल अकमल मुर्शिद करीमन सा ये कद हूंदा अगते अल्लाह ताला फरमाए थो व हसना उलाइका रफीका त अल्लाह ताला फरमाए थो हे केडा न सोना रफीका केडा न सोना रफीका यानी जय आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी सही शरीयत सुन्नत मुतहरा ते पाबंदी कई तो वो क़यामत जे ॾींहुं नबियन सां गॾु हूंदो सिद्दीक़न सां गॾु हूंदो शहीदन सां गॾु हूंदो वो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी हर फरमान ते सही अमल करण वारे जा क़यामत जे ॾींहुं हथ हूंदा पाक दामन सरकार मदीना शहनशाह मदीना जी उन आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे हर फरमान ते अमल करण वारे जा क़यामत जे ॾींहुं हथ हूंदा ऐं पाक दामन पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी त हिन आयत करीमा जो शान नुज़ूल ही आहे त हिक दफ़े हज़रत सोबान दिलबर नबी जो सच्चो गुलाम त अल्हम्दुलिल्लाह जेके भी हिन मैदान में बैठा हिन पिंडाल में बैठा मां त ईअं चवां थो अॼु उन्हनि मां हज़रत सोबान जी ख़ुशबू अची रही त उहो इश्क हज़रत सोबान वारो तव्हां मां नज़र अची रहियो त हज़रत सोबान मस्जिद नबी में आका अलैहिस्सलाम जी ज़ियारत जे फिराक में वेही जुदाई में वेही रोई रहियो त आका अलैहिस्सलाम जल्ब अफरोज़ थिया त सरकार जी नज़र पंहिंजे प्यारे गुलाम सोबान ते पई सोबान रोई रहियो जॾहिं नज़र दिलबर नबी जी हज़रत सोबान ते पई त सरकार फरमायो ए मुंहिंजा प्यारा सोबान तोखे कहिड़ी ॻाल्हि परेशान कयो आहे तोखे कहिड़े गम सतायो आहे तोखे कहिड़े गम तड़पायो आहे तवज्जो त हज़रत सोबान अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो अबू अम्मा अवां ते कुर्बान मुखे अवां सां बेइंतिहा मोहब्बत आहे या रसूल अल्लाह अवां सां बेइंतिहा मोहब्बत कंदो आहियां अवां जी ज़ियारत खां बग़ैर हिकु पल भी नथो रही सघां या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां खां बग़ैर हिकु पल भी परे नथो रही साहबा जो अकीदो ॿुधो साहबा जी मोहब्बत ॿुधो त साहबा कराम पंहिंजे दिलबर नबी सां केतिरी मोहब्बत कंदा हिकु पल भी परे दिलबर नबी खां बर्दाश्त न कंदा जने सोबान अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हिकु पल भी अवां खां परे नथो रही सघां त या रसूल अल्लाह फिक्र परेशानी इन ॻाल्हि जी आहे या रसूल अल्लाह अवां क़यामत जे ॾींहुं बुलंद दरजात बुलंद मक़ाम ते फाज़ हूंदो या रसूल अल्लाह अवां जे सदके जन्नत मिलंदी पर ख़बर न आहे या रसूल अल्लाह मां अलाए काथे हूंदा असां तव्हांखे पंहिंजे प्यारे बचड़े जे हवाले करे वया ये समझो करीम पैगंबर वारा पंहिंजे प्यारे बचड़े में बेशक जॾहिं अदा ईअं सम्झंदे न ख़ुदा जो कसम मां तोखे लिखी ॾियां पन्ने ते लिखी ॾियां त पोइ इंशाअल्लाह काथे बि हूंदे सॾु करण जी ज़रूरत ई न हूंदई ख़ुदा जो कसम मुर्शिद करीम तो सां ईअं गॾु हूंदा तूं मुर्शिदन करीम जे ठाकुर में आमीन ॻाल्हि हूंदी आहे निस्बत जी अल्हम्दुलिल्लाह ताबेदारी आहे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत आहे सीरत आहे नमाज रोज़ा हज ज़कात सब खैर सब कुछ पर मोहब्बत जी दावा तॾहिं सच्ची आहे जॾहिं गैरत गैरत दिलबर नबी अर्ज़ कम तू केतिरी भी असां मोहब्बत जी कोई भी दावा करे दिलबर सां हेतिरी मोहब्बत कयां हेतिरा महफिल मीला जो इनकार तो कयां अदा तू दलील दे न दिलबर नबी जी नामूस ते मसलो तो थे दिलबर नबी जी खत्म नबूवत ते मसलो